ईद ते प्रोग्राम ॿुधाए छा कंदी अॼु? दोस्त ना आया सफ़ा सफा यार छो? कल वॾो प्रोग्राम कयो जो साईं दासे हाँ ठीक है कल आयो इजाज़त जे मां ईंदुमि मोटरसाइकिल ते तीअं हलंदासीं हेॾे कहिड़ो होटल आहे इन्वेस्टर हाँ इन्वेस्टर ते हुते हलंदासीं ते हुतां जेटिक वई वरी जे हलंदासीं पार्क उतों जी जे हलंदासीं कढ़ाई पोइ कढ़ाई न डाणा घणियूं हुयूं पर आया ना हाणे टाइम ते थोरो थोरो मतां अची सघां अरे हाली मतिलबु थी वेंदी पोइ तूं छा कयो सॼो ॾींहुं अॼु? हाँ पोइ तूं सॼो ॾींहुं छा कयो? बांधो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों सब खां पहिरियों सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। अॼु जेको आहे ईद जो ॾियारो आहे कुर्बानी जो ॾियारो आहे त पहिरियों जेको आहे सम्झंदासीं ईद नमाज़ पढ़णु। ईद नमाज़ पढ़ण खां बाद जेको आहे कुर्बानी कंदासीं ऐं उन खां बाद जेका एक्टिविटी रही त उन हिसाब सां तव्हांखे जेको आहे व्लॉग ॾेखारींदासीं। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पहिरियों हलूं था जेको आहे ईद नमाज़ पढ़णु ईदगाह। अॼु जेको मौसम आहे तमामु बहितरीनु आहे, थधो लॻो पियो आहे। राति जेको 3-4 वॻे बारिश बि थी हुई त मौसम तमामु बहितरीनु आहे। उमेद हुई सुबुह जे टाइम बारिश थींदी पर जेको आहे फ़िलहालु बारिश जो इम्कान कोन्हे को। जेका मौसम आहे तमामु बहितरीनु आहे। त दोस्त असां जेको आहे ईद नमाज़ पढ़ी वरिती आहे त फैज़ान हाणे चयो त मूंखे फटाका वठी ॾियो त असां जेको आहे फटाका वठूं था। फटाकनि जी दुकान ते जेको आहे असां पहुची चुका आहियूं। कहिड़ा केड़ा माचिस वारा पिया खणी मां कोन पोइ हिकु ई ॾियनि हिकिड़ी ना ना पोइ बा कहिड़ा ॿिया त आहिनि दुकान बंदि ये केड़ा वो जो जमीन में बसर बम बसर शहर सफ़ा जेको आहे सुनसान लॻो पियो आहे। घटियूं जेको आहिनि विरहां लॻी पियो आहे पर आहे जेको आहे ईद जो ॾींहुं शायदि सभई जेका हथ कुर्बानी ते वेंदा रहिया आहिनि त असां जेको आहे ईद नमाज़ पढ़ी वरिती हुआसीं। हाणे जेको आहे त वञूं था पिया घर कुर्बानी बि करणी आहे। अॻिते जेको आहे जेकी रूटीन रही उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। त फ़िलहालु जेको आहे सिधो हलूं था घर। थोरो कुझु जेको आहे मूंखे सामान वठिणो आहे, सामान वठी करे जेको आहे सिधो घर हलूं था। कसाई पुॼी वियो कसाई पुॼी वियो आहे कहिड़ी बार हर मां बाजार के दिन ईद मुबारक फैजान फैजान फोटो कट रहा है आवट बीही ना मात कढ़ाया अस्सलाम वालेकुम ईद मुबारक बीबी है वाट ना फैजान ईद मुबारक फैजान है आयो रे अबा जा रे तो अब नोटिस करेंगे कोने वीडियो सुरेश का ना हां वो कने पारे दोस्तों कोशिश कई तो मां जेको आहे रूटीन जी वीडियो जेका आहे ठाहे करे जेको आहे ईद जी जेको आहे अपलोड कया पर जेको आहे मूंखे एतिरो जेको आहे टाइम न मिली सघियो आहे त सुबुह खां पोइ शाम थी वई। ख़बर न आहे 10 साल पहिरियों जेको आहे असां जेको आहे खोड़ सारनि दोस्तनि सां जेको आहे मिली वठंदा हुआसीं ऐं जेको आहे खोड़ सारी काचारियूं कंदा हुआसीं ऐं पूरो जेको मुल्क आहे उहो जेको आहे घुमी फिरी वठंदा हुआसीं। पर जेको आहे अॼु जॾहिं जेको आहे सुबुह जो जेको आहे सुबुह थी आहे हाणे जेको आहे शाम थी वई आहे। दोस्तनि सां सिर्फ़ु जेको आहे फ़ोन ते हेलो आहे थी आहे बाक़ी जेको आहे केॾे न विया आहियूं। फैज़ान जेको आहे हली वियो आहे शहर। मां जेको आहे वीडियो एडिट करे अपलोड करे छॾी आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।